बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सलवात। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलातु वस्सलामु अला सय्यदिल अंबिया'i वल मुरसलीन। सलवात। सय्यदना व नबीना व तबीब कुलूबना व शफीए ज़ुनूबना मौलाना अबिल क़ासिम मुहम्मद व सलामु अला अहलि बैतिहि तय्यबीन ताहिरीन अल मासूमीन अल मज़लूमीन अल्लज़ीना अज़हबल्लाहु अन्हुमुर रिज्स व तहरहुम तत्हीरा। सलवात। अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मुहकमे किताबिहिल मुबीन। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। फ़ल्लज़ीना आमनू बिही व अज़्ज़रूहु व नसरूहु वत्तबअुन नूरल्लज़ी उन्ज़िल मअहु उलाइका हुमुल मुफ़्लिहून। सलवात। सभिनी खे सलवात अचे थी, बुलंद आवाज़ सां सलवात करो। ख़ालिक़ काइनात चोॾहं मासूमनि जे सदक़े तव्हां सभिनी जो मजलिस में अचणु क़बूल फरमाए ऐं हिन ज़िक्र मुक़द्दस जे सदक़े असांजे तव्हांजा तमामु सगीरा कबीरा गुनाह माफ़ फरमाए। जंहिं मरहूम मग़फ़ूर सैयद सदाकत अली साहिब वरसी जी मजलिस आहे, साईं जे बुलंदी दर्जात जे लाइ सलवात बुलंद आवाज़ सां पढ़ो। जेके जेके नेक मक़सद खणी आया आहियो उन्हनि सभिनी जे क़बूलियत वास्ते सलवात बुलंद आवाज़ सां पढ़ो। इजाज़त आहे पंहिंजी इबादत शुरू कयां। रबीउल अव्वल जो महीनो आहे। सुभाणे 17 रबीउल अव्वल आहे। ऐं रबी चइबो ई अरबीअ में बहार खे आहे। रबीउल अव्वल पहिरीं बहार। ऐं अल्लाह सिस्टम बि अहिड़ो नाज़िल कयो आहे जो मुहम्मद खे ई बहार बणाए छॾियो। सलवात पढ़ो सरवर कौनैन जी तारीफ़। नबी सभिनी जो थकिजी न ॿुधो। असां शियनि जो बि नबी ते कल्मो, अहले सुन्नत वारनि जो ॻाल्हायो। नबी ते कल्मो वहाबी बरेलवी मालिकी शाफ़ी सभिनी जो नबी ते कल्मो। अॼु मुंहिंजी दिलि थी चए त मां बि क़ुरान मां रसूल पढ़ण जे राज़ी वेठा।
ये इमाम हुसैन कहाँ के वॾी हयात सबब कहिड़ो आहे जो रसूल जी ज़ात हिक तारीफ़ बछा जे लाइ थके जो मां ज़ामिन न आहियां यार सबब कहिड़ो आहे ज़ात हिकड़ी रसूल तारीफ़ बछा जे लाइ को तो चवे तो 12 ते ॻाल्हायो जेके चुप वेठा आहियो यार को तो चवे 17 ते असां शिया बि 17 जा कायल हाणे सब मुंहिंजे आॾो अहले इल्म अहले अकुल वेठा आहियो 12 ऐं 17 में फ़र्क़ हुई त 5 जो ॻाल्हायो जेके हैदरी वेठा आहियो हथ बुलंद करे हैदरी राज़ी वेठा हो सब 12 ऐं 17 में फ़र्क़ त 5 जो आहे जे 12 में 5 मिलाए त 17 हाणे तवज्जो कजो रसूल हिकड़ो ही आहे पोइ इन में इख्तिलाफ छो आहे त 12 ते आयो या 17 ते आयो मां इत्तेफाक सां तहां जे दुआ सां टीचर आहियां अदो असगर भी टीचर साईं शबीर शाह ॿिया बि घणा ई हूंदा उसूल थवई हो त जॾहिं बि कोई प्राइमरी में ॿार दाख़िल थे उस्ताद टोकन भरेस रजिस्टर ते नालो लिखेस पहिरियों इहो पुछंदो आ नालो छा थस पुट कंहिंजो आ ॼाओ कहिड़ी तारीख़ ते ॻाल्हायो जेके घबराइजी था ॿुधो हाणे जेको बि उनखे वठी अचे लाज़मी आहे ईंदो त या पीउ सां या चाचे सां या ॾाॾे सां न ॻाल्हाईंदो मां न पढ़ी सघंदुसि अली जे इज्जत जो कसम होशियार उस्ताद पुछा कंदो आहे ॿार जी या पीउ खां जे पीउ न हुजेस त चाचे खां साईं शबीर शाह जे चाचो न हुजेस त ॾाॾे खां पर जेको कठे अचे शागिर्द सां उहो क्याड़ी खनी चवे त मूंखे ख़बर न आहे हिन ॿार जे यार खे ख़बर आहे त काई हथ बुलंद करे हैदरी ही मुझे तरफों पैगाम थव भाइरन जे लाइ त तू जंहिं जो भी नालो खण उन जी संगत थी आ रसूल सां 40 सालन खां पोइ जेके अञा नथा समझो यार जंहिं जो भी तू नालो खण उहो संगती थियो आ रफीक थियो आ सहाबी थियो आ चाचा गुलाम मुस्तफा 40 सालन खां पोइ मां तो चवां पंहिंजे अकुल तो तालो हटाए अली जे दुश्मनी वारो जे रसूल जी बर्थडे पुछणी थई त या अब्दुल मुत्तलिब खां पुछा कर या अली जे बाबे हाथ बुलंद करे हैदरी बोलो बोलो सखी लाल कलंदर राजी बैठा हो सब सलवात पढ़ो आले मोहम्मद जी पाक सहाबन के केड़ी खबर चुप थी वे आयो इनन जी त संगत थी जने नबी क़याम थियो वडो थियो गलिन में घुमण जहिड़ो थियो उन्हन खां पुछा कर न जिन रसूल के पाले पाले रसूल बनायो घबराए जी न ॿुधो मुंहिंजा दोस्त तवज्जो कजो हाणे सहाबिन चयो आ त ॿार सरकार अब्दुल मुत्तलिब खां पुछा कर चवे तो 17 सरकार इमरान अबू तालिब खां पुछा कर चए तो 17 पो हाणे अकुल वारो उहो आ जेको घर वारे जी ॻाल्हि मञे यारन खे छॾे घबराए जी न तवज्जो कजो लिखियन पाण कद वलिद नबी
सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फी रबील अव्वल व फीहि हाजर इलल मदीना व फीहि लहक बिर्रफीक़िल आला। चवन था आयो 12 रबीउल अव्वल, हिजरत भी 12 रबीउल अव्वल ते कयई, मेराज भी 12 रबीउल अव्वल ते कयई, वयो भी अल्लाह दे मिलन 12 रबीउल अव्वल ते। भाईजान जे लिखियो तुंजे किताबन ना त पो 12 रबीउल अव्वल ते मातम कर न डिस्को हणी नचे छाजे लाए। ॻाल्हायो छो चुप थी विया आहियो यार। जेकॾहिं बर्थडे भी 12 ते ऐं रसूल जी विसाल वारी तारीख़ भी 12, चलो जे इए नथो करे अधु ॾींहुं खुशी कर, अधु ॾींहुं इहो केड़ो इश्क आ जो रसूल जे मरण वारे ॾींहं ते भी तू डांस। मां दसियां अॼु ॾींहं ताईं मां चैलेंज तो कयां, चाहे सिंध जो नंढे में नंढो शहर हुजे, 12 रबीउल अव्वल मल्हाईंदा आहिनि, रसूल जी वफ़ात वारे ॾींहं ते न मल्हाईंदा आहिनि। छाजे करे? अली जे इज्जत जो कसम, जेकॾहिं वफ़ात जी ॻाल्हि थो करे त हिन जो पटको धूड़ थो थिए। उम्मती मुरीद जमायती पुछन्स था त मोहम्मद जे जनाज़े में हुया केर, केर भॼी विया, केर छॾे विया, दफ़न कहीं कयो, गुस्ल कयो। हाथ बुलंद करे हैदरी, बोलो बोलो सखीला अली कलंदर। घबराए न विया मुंहिंजा दोस्त, तू हिकड़े रसूल खे समझी न सघियो। ओ शाबस त असां शियन खे ॾे न, अली खां वठी महदीअ ताईं इन्हनि जे विलादत जी भी ख़बर, शहादत जी भी खबर, कातिल जी भी खबर। ॻाल्हायो छो घबराए जी विया आहियो? तवज्जो कजो, हथ बुलंद करे हैदरी। त न तोखे रसूल जे आमद जी खबर, न तोखे रसूल जे वञण जी खबर। चलो जेकॾहिं तू सहाबन ते ही रखियो, तारीख़ में एक लफ्ज़, तवज्जो कजो, तारीख़ में लफ्ज़ ऐं कुरान जी भी आयत, अफ इमात औ कुतिल ल इन कलबतुम अला अकाबिकुम, सूरत आल इमरान। अल्लाह तो फरमाए जेकॾहिं मुंहिंजो रसूल, न न न सब ॻाल्हाईंदो त मां जुमलो पोइ पढ़ंदुसि। अल्लाह तो फरमाए जेकॾहिं मुंहिंजो रसूल मरी वञे या क़त्ल थी वञे त जेके मञण वारा आहिनि इहे सभु काफ़िर थी वेंदा। ॻाल्हायो छो घबराइजी विया आहियो? तवज्जो कजो, जे मुंहिंजो मोहम्मद मरी वञे या क़त्ल थी वञे त तहां साॻियो ई पोयनि पेरनि ते मोटी वेंदो। अली जे इज्जत जो कसम, कुरान अॼु बि आहे ऐं हक़ीक़त जो अलम बरदार आहे कुरान। साईं शबीर शाह सच त चयो अल्लाह त जेके मोहम्मद खे छॾे विया उहे ई त काफ़िर थी विया। हाथ बुलंद करे हैदरी, सलवात पढ़ो आले मोहम्मद जी पाक। घबराए न वे मेरा दोस्त। या आहे तो वजह सब तो अल्लाह कुरान में फरमायो फल्लज़ीना आमनु बिही। हिते जंहिंजे हर कंहिंजा दुकान अलग रोसी वियो अलाए छो हो हुन जे मस्जिद में न वञे, हो होॾे नथो वञे, हुन जो हो परचम, हुन जो हो परचम। भाईजान रसूल हिकु थई त दुकानदार छो ठाया? ॻाल्हायो, रसूल हिकु त पोइ दुकान अलग तो छो ठाया? तवज्जो कजा, दुकान त अलग, निमाज़ुनि जा तरीक़ा भी अलग। मुंडे हिकड़ो तो चए हिते हथ, हिकड़ो तो चए इहो ग़लत आहे अञा मथे न ॻाल्हाईंदो मां न पढ़ी सघंदुसि। हिकड़ो तो चए इहे ॿई ग़लत आहिनि अञा सीने ते, हिकड़ो अथनि मालिकी मज़हब चए थो इहे टई ग़लत आहिनि। रसूल हथ खोले पढ़। ॻाल्हायो छो घबराइजी विया आहियो? हाणे तवज्जो कजा, हिकड़ो ई रसूल
यो चैन तरीकन में त नमाज न पढ़ हाने तवज्जो कजा अरबन जो दस्तूर उनन जो लिबास अबाब पाइंदा है कबाब पाइंदा है हाने तवज्जो कजो कंखे इहो दम कोन है त मोहम्मद जे आडो वनी भी है त हिते हथ रखई या हिते रखई या हिते रखई कहीं सहाबी के दम ही ना है छो जो अगते था अचन त ईमान खत्म थो थी वने रसूल जे को दसई उनते अमल कर पर जे कने सहाबिन को पुछंदे वो चोंदे आडो त वनी कोन था सगऊ असा के तो दसे त हथ बधना है या खोलना है या खबर नथी पे त रखे थो या खोले थो मां तो चवा बुडी न थो मरे जे के सहाबी आडो न था अची सकन इयो तो के छा दसी नमाज पढ़ंदो पुछा उन खां करन जेके हलंदी नमाज में मथों चढ़ी थावे ॻाल्हायो पुछा उन खां करन जेके हलंदी नमाज में मथों चढ़ी थावे हंस जेसी ताईं हुसैन पाण नथो लहे ज़हरा जो बाबो सजदो नथो छॾे अॼु ख़बर पई मोहम्मद जी नमाज है हुसैन जी हाथ बुलंद करे हैदरी वाह कातिल दिखाई राजी बैठा हो सब हर एक की दुकानदारी अलग भाईजान जने कलमो हिकु थो पढ़े घबराए जी वियो पर केतरा ही अथव वो बेन अहले सुन्नत वारा मिलाद मल्हाइन त सही हुनन जो चुप थी विया जैसे मिलाद हर साल मिलाद मां चैलेंज सा सोचा डॉक्टर खालिद महमूद जी हर साल वर्सी थे त जायज आ रसूल जो मिलाद न थे ॻाल्हायो छो चुप थी विया आहियो उन जी वर्सी थे इते यह बिदत नजर ना बाकी तो के बिदत ही रसूल जी जात ते थी नजर अचे तवज्जो चई इन्होंने भाग त साईं बर्थडे उन जी थींदी आ जेको जिंदा होजे मां तो चवा मूं वट ब दलील है चुप थी विया आयो मूं वट ब दलील है त अज भी मुंजो रसूल जिंदा आहे तवज्जो कर मां एतरो पढ़ियली ना आया जेको जेको चवे तो रसूल जिंदा ना है तू उन के चो त मुखे कलमे जो तर्जुमो त लिखी दे गाल है यार छो घबराए जी तो बुधे तवज्जो कर चेस जेतरो तू कलमो तो पढ़े तू जो त कलमो नढड़ो आ उन जी माना भी तू जल्दी लिखी वजो लिखी दे त ला इलाहा इल्लल्लाह मोहम्मद रसूलुल्लाह जी माना छा है साईं इब्राहिम साहब मञणो पवंदुस लिखी इहो ॾींदो त ला इलाहा इल्लल्लाह ना है को अल्लाह सिवाय हिक अल्लाह जे मोहम्मद रसूलुल्लाह मोहम्मद अल्लाह जो रसूल आहे हुयो न लिखंदो ॻाल्हायो छो घबराए जी था ॿुधो इहो न लिखंदो त मोहम्मद अल्लाह जो रसूल हुयो मां तो चवा लिखे तो त मोहम्मद अल्लाह जो रसूल आहे आहे हाज़िर ते दलालत कंदो आप मुल्ला मञन त मोहम्मद आहे तवज्जो या त उन मुल्ला के अज़ान ॾियण चुप थी विया आहियो या त उन के अज़ान न ॾियण खपे केड़ी जो अज़ान ॾे अशहद अन्न मोहम्मद रसूलुल्लाह तर्जुमो लिख रहा है अशहद दी माना है मां गवाही थो दिया मां कसम थो खणा मां हलफ थो खणा मां तो चवा तुझे कसम ते मां केड़ो एतबार गदीर में भी तो तू ही होए न कसम खणी फिरी वने
हाथ बुलंद करे हैदरी। उते भी तो तू ही हो गवाही थो दिया तो मोहम्मद अल्लाह जो रसूल आहे। चुप थी वियो। जॾहिं मिहराब में मस्जिद में उते गवाही ॾेई थो अचे अल्लाह जे रूबरू त मोहम्मद आहे। पेट पूजा जे करे चई थो घबराए था तो अलाए छो। तवज्जो कर इहो हिकड़ो दलील कलमे ऐं अज़ान वारो कुरान जी आयत त जेके मुस्तफा जो घर वारियूं हैं उहे मोमिनन जो माऊं हैं। तवज्जो कजो असां तहां वटि शरीयत जो हुकुम त असगर साईं जंहिं औरत जो शोहर एक्सपायर थी वने उहा इद्दत में वेहे हिकड़ो को किताब ॾेखार तुंहिंजूं 9 मायरियूं ज़िंदा हुयूं उन्हनि का इद्दत कई हुजे त मां मज़हब छॾियां। कंहिं बीबीअ इद्दत कई हुजे त मां शिया मज़हब छॾे तुंहिंजो मुरीद थियां। पर कंहिं बीबीअ इद्दत न करे ज़माने खे ॾसियो आहे त मोहम्मद मोह न आहे अॼु बि ज़िंदा है। हाथ बुलंद करे हैदरी। बोलो बोलो सखी लाल कलंदर। घबराए सलवात पढ़ो आले मोहम्मद जी पाक। आहिन तबीयत बाबा सलवात पढ़ो मौला जी पाक ज़ात। तवज्जो हन कुरान तो चवे अल्लाह कुरान में आयत मोकली हबीब ला उक़सिम बिहाज़ल बलद व अंत हिलुम बिहाज़ल बलद। अल्लाह तो फरमाए हबीब जंहिं शहर में तो रहे उन शहर जो कसम। ॻाल्हायो जेके चुप वेठा आहियो। हबीब जंहिं शहर में तो रहे उन शहर जो कसम व अंत हिलुम बिहाज़ल बलद। अल्लाह तो फरमाए मां काफरन जो कसम न खयो आहे। कसम तुंहिंजे शहर जो तो खणा जो तिन गलिन घिटन में तुंहिंजी खुशबू। ॻाल्हायो जेके चुप वेठा आहियो। तवज्जो कजो अगलो लफ्ज़ मां पूरे आलम इस्लाम के दावत थो ॾियां। अल्लाह फरमाए ला उक़सिम बिहाज़ल बलद व अंत हिलुम बिहाज़ल बलद व वालिदिन व मा वलद। अल्लाह तो फरमाए मुखे हिक पीउ जो कसम हिक पुत्र। अञा न ॻाल्हाईंदो त मां किथे वञी पढ़ंदुसि यार। अल्लाह तो फरमाए मुखे हिक पीउ जो कसम हिक पुत्र जो कसम हिक पीउ जो कसम हिक पुत्र जो कसम। हाणे आहे ॻाल्हि मक्के शहर जी मदीने जी ना है मक्के शहर जी आहे। अॼु ॾींहं ताईं अल्लाह जी इज्जत जो कसम अल्लाह कंहिं जो असगर साईं कसम ही न खयो आहे। हाणे कसम खणे थो त कंहिं बाला हस्तीअ जो मोहम्मद जो बाबो त मुस्तफा जे अचण खां अॻ में दुनिया छॾे वियो हो। पोइ मञणो पवंदो ई त को अहिड़ो आहे जेको पीउ बि आहे जंहिंखे पुटु बि आहे जंहिंजा अल्लाह कसम थो खणे। न अबू सुफियान जो अल्लाह कसम थो खणे न अबू बकर जो अल्लाह कसम थो खणे। जे अल्लाह कसम खयो आ त या अली जो थो खणे या अबू तालिब जो थो खणे। त अल्लाह कसम खयो आ या अबू तालिब जो। चुप थी वियो या अली बादशाह। तवज्जो कर छो जो अॼु ॾींहं ताईं इहा आयत मौलवीअ जे मुंह ते चमाट है त अल्लाह ॻाल्हि कई वालिद जी ऐं वलद जी पीउ जी ऐं पुट जी। जे मां मोहम्मद खे इहा आयत में मिसदाक समझां त न मोहम्मद खे पुट अलाए कहिड़े ख्याल में वेठो आहियां यार। जे मां मञा त मोहम्मद बाबो त पुट केर अथसि। जे मां समझा त मोहम्मद पुट त बाबो किथे अथसि।
तवज्जो कजा माना अल्लाह गाल कया मासूम जी जेड़ो पी ओढ़ो पुत्र गाल आए छो रुसी में जेड़ो पी ओढ़ो पुत्र मां कुरान चवे तो कुरान खणा अलमते चेंजा अलमते हथ रखा मुहम्मद केडो भी इज्जत वारो आहे लेकिन मुस्तफा जो बाबो मुस्तफा जेड़ो ना है हिते अल्लाह गाल कया बई हिक जेड़ा हाने खबर पवंदई जेड़ो अलिया और हो अबू तालिबा हैदरी बोलो बोलो सखीला अली कलंदर घबरा जाने वे मुझे दोस्त तवज्जो कजो एम तारीख के दोहराइंदो वालिदिन व मा वलद मुखे कसम हिक पीर हिक पुत्र जो जेड़ो अली ओढ़ो अबू तालिब जेड़ो हसन गालायो छो घबराजी विया हो ओढ़ो अली जेड़ो हुसैन तेड़ो अली गाला जेड़ो हुसैन तेड़ो सज्जाद जेड़ो सज्जाद ओढ़ो मोहम्मद बाकिर जेड़ो मोहम्मद बाकिर ओढ़ो जाफर सादिक जेड़ो जाफर सादिक ओढ़ो मूसा कासिम जेड़ो मूसा कासिम ओढ़ो अली रजा जेड़ो अली रजा ओढ़ो मोहम्मद तकी जेड़ो मोहम्मद तकी ओढ़ो अली नकी जेड़ो अली नकी ओढ़ो हसन अस्करी अन्या चुप बैठा हो जेड़ो हसन अस्करी ओढ़ो मौला महदी हाथ बुलंद करे हैदरी बोलो बोलो सखीला अली कलंदर राजी बैठा तवज्जो इमाम हुसैन तहां के रंग लाए सलवात पढ़ो मौला जी पाक अली या इजाजत घबराई जाने तवज्जो हाने ॾिसो उसूल हिकड़ो मुसलमान एड़ो दस जिन जो इहो अकीदो हुजे त हज़रत मूसा वधीक असां जो नबी घट मरंदो मरी वेंदो तलवार जे हेठों सिसी रखो त बि चवंदो न मूसा मूसा है मोहम्मद मोहम्मद तवज्जो मूसा मूसा है मोहम्मद मोहम्मद पो हाने तवज्जो कजा कुरान थो चवे हरमना अलैहिल मराज़ि मिन क़ब्ल अल्लाह ने फरमाया असा मूसा ते खीर पियारण वारे औरतुन जी थन हराम मर्जी आता जी यार मां तो फकीर मानो है अल्लाह तो फरमाए व हरमना अलैहिल मराज़ि मिन क़ब्ल असा मूसा ते खीर पियारण वारन औरतुन जी थन हराम करार दई सदी तो मुल्ला या त मन त ईसा ए मूसा मोहम्मद खां भला है जे इहे रैयत है मोहम्मद आका है त तो हौसले खां कम वठ जडे मूसा आम औरत जी थन न थो पिए त मोहम्मद दाई हलीमा भाई हथ बुलंद करे हैदरी राजी बैठा हो तवज्जो कर आज भी आयत सूरत जुमा पढ़ी मसलुल लज़ीन हुमिलु तौरात सुम्मा लम यहमिलुहा कमसलिल हिमार यहमिलु अस्फारा अल्लाह गडह जी गाल कई ताया है गडह ते किताब रख न गलाइंदो मां साईं के टाइम न दीनो सा जल्दी फारिग कयो मूंखे तवज्जो कजो कुरान थो चे गडह जे मथों वजन रखो चाहे किताब रखो वो बार समझी खणी वेंदो असर न थींदो चाहे सिरूं रखोस गारो रखोस या किताबन जी भरी रखोस गडह आलिम न थींदो अली जे इज्जत जो कसम शनास न थींदस त मुझे मथां छाहे मौलवी मौलूद तू पढ़ंदो आ त दाई हलीमा मंडे गडह ते आई सवारी हुयस ऐब वारी मोहम्मद के खयई त ऐब खत्म थी
हुयस यो गड्ढा के दस्यो किए त आम बार ना है जमाने जो रसूल घबराए जा ना तवज्जो कहीं न दस्यो गड्ढा त ही यतीम थई या रसूल चुप थी विया है लिखियो बि उन किताब त कमाल एड़ो हो मोहम्मद जे ज़ात सवारी मो ऐब खत्म थी वी पो हाने मां त तोखे चेड़ाइण जे लाइ इहो जुमलो चवंदुस जंहिंखे अकुल कोन्हे अलाए केड़े ख्याल में बैठो आ यार जंहिंखे अकुल कोन्हे जंहिंखे शऊर कोन्हे जंहिंखे तालीम कोन्हे बेअकुल बेइल्म उहो मोहम्मद खे सुञाणे थो ऐं 15वीं सदी जो मुल्लो न सुञाणे त पोइ मां त चवंदो मैं न तो खाऊं त दाई हलीमा जो गॾु भलो आ जेको रसूल खे हैदरी बोलो बोलो सखी लाल कलंदर राजी बैठा हो सब तवज्जो ये उसूल भी ता भली तारीख जो मुतालिक बलम बिन बाउर के गडो होयो न हलियो तवज्जो हे हले पियो मूसा जी चुगली जे लाइ तवज्जो कजो गडो त तापे न मालिक जे लठ बि ॾेखारे ॾिसूं कहिड़ो गॾु नथो हले हिते बलम बाउर छिकियुस पए गॾु न हलियो हाणे तवज्जो कजा जेको मूसा खे सुञाणे उहो गॾु जन्नत में ॻाल्हाए छो हैरान थी वियो आहे जेको मूसा खे सुञाणे उन जे दुश्मनीअ में कम न अचे उन जो मालिक दोज़खी गॾु जन्नती हाणे हिते दाई हलीमा वारो गॾु नबीअ खे सुञाणे उम्मती न सुञाणे त पोइ है ॿई हथ बुलंद करे हैदरी राजी बैठा तवज्जो यकीन पूछो घणी मुझे दिल पई चई बस आखिरी 5 मिनट मां पंहिंजे मेहमान खे टाइम दिया आयत अल्लाह जो कुरान वमा मुहम्मद इल्ला रसूल चुप करे वे अंदो मां अञा वाधारो पढ़ा मोहम्मद सिवाय रसूल जे ॿियो कुझु छाती चवण चाहे आया मोहम्मद सिर्फ मुझो रसूल तवज्जो कर अगली आया मा कान मोहम्मद अबा अहद मिन रिजालिकुम वलाकिन रसूल अल्लाह व खातमुन नबिय्यीन अल्लाह तो फरमाए मोहम्मद तम्हा मर्दन मा कहीं जो पीयो ना सिर्फ अल्लाह जो रसूल ए नबियन जो सुल्तान आखिरी नबी मेहर वारो राधवन वारो आयत तॾहिं ईंदी जॾहिं को चोबोल हलल आयत तॾहिं ईंदी जॾहिं को ज़माने में चोबोल हलंदो तवज्जो कजो कन पची पिया फिलाणो रसूल जो फिलाणो रसूल जो फिलाणो रसूल जो मुझो उस्ताद चवंदो हो भली खणी तहां चओ त इहे रसूल जा कॾहिं रसूल बि इन्हनि खे पंहिंजो कयो ॻाल्हायो छो चुप थी विया इन्हनि बज़म में त सलमान बि हुयो धारियो हो अरब भी ना हुयो ज़हरा जे तरह ते नौकरी अहिड़ी ॾिनई जो नबी चयुसि तूं असां ही उते भी मुझो न समझाए सके जादे दावत ते हलन हे भी कर तो अल्लाह भी इंतजाम बेहतर कयो
सागे दस्तरखान साहब रसूल माइट हुयस वेझो वनी सामने वेही रहस जेके मौलवी चवंदा आहिनि वमा तस्कुत मिन वरकतिन इल्ला यअलमुहा पन बि अल्लाह जे मर्ज़ी खां बगैर न किरंदो आहे मां त चवां जे इहो अक़ीदो तुंहिंजो आहे त पोइ मख बि अल्लाह जे मर्ज़ी खां बगैर न ई जे पन अल्लाह जे मर्ज़ी खां बगैर न थो करे त पोइ दस्तरखान ते मख बि अल्लाह जे मर्ज़ी खां बगैर न थिए सागी मानी सागी दबकी सागी भाजी सागियो बोड़ तवज्जो कजो सहाबी अञा हथ वधाए मख उनखे हटाई त वरी बे पासे ओडो हटाई त वरी नकते ओडो हटाई त वरी चपते मजबूर थी करे रसूल ने डिठे चवे तो या रसूल अल्लाह दस्तरखान सागियो नंगर सागियो बैठक सागी मख तहां दे अचे कोन थी माखे छडे कोन थी ज़हरा जे बाबे मुस्कुराए फरमाए सहरो आहे मुंह जहिड़ो न आहे हाथ बुलंद करे हैदरी जडे रसूल चई वियो आ त तू मुंह जहिड़ो न आहे जडे तुंहिंजो वॾो पीर अली जे सहरे जहिड़ो न आहे त तू नांगन जो खाधल अली ऐं रसूल जहिड़ो का ॻाल्हायो तवज्जो कजो मोहम्मद कंहिंजो बि माइट न सिर्फ अल्लाह जो रसूल हाणे तवज्जो कजो मां बस छॾियमि पंहिंजी तकरीर सिर्फ अल्लाह जो रसूल तवज्जो कजो जे इन आयत ते ईमान अथव त पोइ मूंखे जवाब ॾिजो जे ई होई रसूल कहीं जे दर ते भी इन्नमा जी आयत पढ़े त साईं शबीर शाह मौलवी ये न चवन त पीउ धीउ जे दर ते इहो समझो त रिसालत इस्मत जो तारुफ थी कराए जे मोहम्मद अल्लाह जो रसूल आ ॿियो कुछ भी ना है जे ई होई हसन ऐं हुसैन के कुल्हन ते खणी घुमाए त ये न चइजो त ॾोहटन जे इश्क में नानो सवारी बणियो आ ये समझो रिसालत इमामत जी सवारी बणी आ जे मोहम्मद सिर्फ अल्लाह जो रसूल आ ॿियो कुछ भी ना है जे इहो मोहम्मद गदीर में अली जो हथ बुलंद करे त मौलवी इहो न चइजा सौट जो हथ बुलंद कयो आ चइजा रिसालत विलायत जो हथ बुलंद करे हैदरी बोलो बोलो सखी लाल कलंदर भाइयों इज्जत जो बड़ी थी तो मुसीबत भी बेहतरीन मसाइब के बलागी साहब बुधाइंदो इन 8 रबीउल अव्वल ते जॾहिं हुसैन जूं भेनर वतन ते आयूं त न धीउनि सुञातो न भाइरनि सुञातो हाय हुसैन जने 53 महमल मां 3 महमल बचाए सजाद मोटी आया वतन मदीने जे ॿाहिरों पहुता साईं शबीर शाह दुख भरियो जुमलो आ अली जी अली धी पुछा थी करे सजाद इहो केड़ो शहर मां तव्हांजो नौकर वो केड़ो शख्स आ जंहिंखे पंहिंजे वतन विसरी वञे बुआ नाने जो वतन मदीनो आ पंहिंजे नाने जो शहर नथी सुञाणे सजे खबे सैयद वेठा आहियो बतूर जे सदके माफ़ी ॾिजो
बीबी ज़ैनब मामल सां मथो टकराए चे थी केड़ियूं तो गालियूं करें मां कॾहिं ॾींहं जो ॿाहिर निकिरंदी हुई मूंखे नाने जी सिक लॻंदी हुई त बि गाज़ी अध रात जो वठी हलंदो चांड्रो की रात में भी न वठी हलंदो अंधेरी रात में वठी हलंदो मौला सज्जाद फरमायो मदीनत जद्दना बुआ यो नाने जो वतन मदीनो थई बीबी ओड़ो ही जुमलो ठाए रोई करे फरमायो या मदीनत जद्दना ला तकबलीना ओ नाने जा शहर ज़ैनब के कबूल न कर असगर साईं बीबी हिक वैण कयो आ मदीनो हिलण लगो बीबी थी चवे बा बिरादर रफ्ते बूदम बे बिरादर आमदम नाना वही हुयम मुसां भाई रसाणा बीबी थी चवे बे बिरादर आमदम जने मोटी आईया न तुंहिंजो हुसैन न मुंहिंजो अलमन वारो अब्बास बीबी ॿियो वैण कयो ताज बरसर रफ्ते बूदम खाक बरसर आमदम नाना वही हुयम ततहीर वारी चादर मथे ते नाना जॾहिं मोटी आई आ चादर कोने करबला जी मिट्टी मुंहिंजे वारन में अमा हलऊं वतन मदीने बीबी दी चए हिक खेमो लॻरा बशीर के चो वनी ऐलान करे सैयद मोटी आया मातमियो जॾहिं बशीर के खबर पई न हथ जोड़े चे तो मौला मां इहो ऐलान कीअं कंदुसि कोई जो पुछे अकबर मोटी आयो आ जवाब कहिड़ो मौला रत जा नीर हारे चवे तो मां नथो चवाए मुंहिंजी थकल साइण थी चवई वञी ऐलान करे रोवण वारा बशीर रोवंदो रोवंदो नबी जे रोज़े ते जंहिंजो मसाइब सां प्यार अदब जा हथ बदी चेदो नबियन जा नबी दीन बची वई धीअर रुली मां सदको वञा इहो हक़ गरीबन खे रोअण बशीर चेदो नबियन जा नबी कलमो कुरान बची वई हुसैन करबला कुसी ओ मातमिया 1400 साल गुजरी विया आहिनि अज बि शिया हुसैन जो नालो ॿुधी पाणी थरो ओ मातमिया मूंखे माफ़ी ॾिजो साल जे बाद रसूल कीअं ॿुधो मुंहिंजो हुसैन मारिजी वियो नबी जी मज़ार हिलण लॻी हाणे जेके सैयद वेठा आहियो माफ़ी ॾिजो बशीर बि मनादी सैयदनि जे वेड़े जे ॿाहिरि कई केड़ो ऐलान कयई चेदो सैयद अकबर जी जज आई हिते जेके भेणनि वारा भाई रहियो ये तो मातम कयो मातमो अज बि ज़माने जो दस्तो आ कंहिं भेण के भाव न हुजे अलम ते ईंदी बास बासी दिया असगर जे सदके भाव दे ओ मातमिया हाय करे रोंदो आ मंजूरी वारी मजलिस आ जे अल्लाह भाव दे पंध कराइण वारियूं भेन दे पंध कराइण वारियूं भेन बोली सेखारण वारियूं भेनर
जे जवान थे पलव बधण वारियूं भेनर सहरा सजाइण वारियूं भेनर मां त ईअं पढ़ंदो आहियां अल्लाह कंहिंखे दुख न ॾे जे कंहिं भेण जो भाउ मरी पए हर कोई सुम्ही पए इहा भेण न सुम्हंदी रोई चवंदी अदा मूंखे ईद केर ॾियण ईंदो कर मातम हाय हुसैन हाय हुसैन रोवण वारा जेका अकबर जे हिस्से जी भेण अकबर जी ॼञ जो ॿुधई पंहिंजी बीमारी भुलिजी वयसि जल्दी उथी ॾकंदड़ हथनि सां हुसैन जो हुजरो खोलियईं साईं शबीर जा ॾकंदे ॾकंदे बीबीअ हिक सेज विछाई रोई चईंदी हिते मुंहिंजो बबो वेहंदो ॿी सेज विछाई चईंदी हिते अकबर वेहंदो बीबी चईंदी हिते भाॼाई वेहंदी जेके अञा नर न आयो बीबी रोई चईंदी मां अकबर सां न ॻाल्हाईंदसि भाॼाईअ खे मुंहुं ॾेखारीअ में तुर ॾींदीमांसि रोई चवंदमि भाॼाई पलव मां बधा अकबर वठण न रोवण वारा जॾहिं निकिरण लॻी नंढड़े झूले ते दीद पई रोवण वारा ग़रीबी सैयदन जी ॿियो कुझु नज़र न आयसि छा कयईं सर तो चादर लाए असगर जो झूलो साफ़ कयईं रोई चईंदी हाणे त ॿोलियूं ॿोलींदो हूंदो अम्मा खे अम्मा सॾींदो हूंदो सकीना खे भेण चवंदो हूंदो ओ मातमी आओ बीबी रोई चईंदी मतां न सुञाणे रोई चवंदमि सुञाण मां तुंहिंजी कनीज़ सुगरा हाय हुसैन कनीज़ूं साण वठी जॾहिं अकबर जी ॼञ ॾिसण आई हिक कनीज़ बिहारे चईंदी बीबी हिते बि त मां हिन मुसाफ़िर खे उथारियो जेके समझी था रहो बीबी चईंदी मां हिन मुसाफ़िर खे उथारियां कनीज़ अॻिते वधी सलाम करे चईंदी मुसाफ़िर उथी बादशाह जी धीउ थी अचे बादशाह जो नालो आयो सजाद जी रत वधी चवे तो कहिड़े बादशाह जी धीउ आवाज़ आयो हुसैन जी धीउ सजाद रोई चए तो रंज न थे ॿीहर ॾस कहिड़े बादशाह जी धीउ टे मरतबा बादशाह हुसैन जो नालो आयो सजाद अर्श ॾे ॾिसी चए तो मुंहिंजा अल्लाह कोई त गरीब के बादशाह सॾण वारो ओ मां शाम ताईं बाक़ी ॿुधंदो आयो सजाद चए तो कनीज़ पंहिंजी साइण के चओ मां ॾाढो बीमार इएं कयां ॿई हथ अखियुनि ते रखां तुंहिंजी साइण गुज़री वञे कनीज़ चईंदी मां बीबीअ खां पुछी अचां राधड़नि वारो कनीज़ वापसि वई बीबी सुगरा चईंदी वई त उथारिण हुई उथारियई तन रोई चईंदी मजबूरी इन जो ॻाल्हाइण सजा हुयो बीबी चईंदी न उथार मां हलण जे लाइ तयार ओ मातमी आओ जियां जो बरसां खां पर्दो करे गुज़री सजाद जी क़यामत जो मंज़रो आसमान ॾे मुंहुं करे चए तो मुंहिंजा अल्लाह छा मां एॾो गरीब अॼु पंहिंजे शहर में भेण नथी सुञाणे रोवण वारा बाकिर खे सॾु कयईं जल्दी कर तुंहिंजी पुफी सुगरा थी वञई मातमी जियां जो बाकिर हलण लॻो ज़िक्र जो कसम सजाद रोई चए तो पुट ख़याल सां वञजा हूअ बादशाह जी धीउ तूं शाम जे
जो पुत्र मता झिणक ॾेई मां मरी वेंदुमि सैयद माफ़ी ॾिजो बाकिर जो हलियो पुफीअ जे बुरके में हथ विधई क़यामत जो मंज़र बीबी सुगरा समझो कोई फकीर झिणक ॾेई चए थी हथ हटाए मां सैयद ज़ादी ओ मां अब्बास जी भाइटी रोई बाकिर चए तो बुआ हर कोई दड़का दे तू दड़को न दे ओ जे तू अब्बास जी भाइटी मां तुझो भाइटियो बीबी चए थी मूंखे बुआ त बाकिर सॾींदो वार हटाए चए तो मां शाम जो कैदी बीबी ठाकुर पाए चए थी तू आए मुझो सजाद किथे बाकिर मातम करे चए तो बुआ जंहिंखा परदो गए आई इहो त मुंहिंजो बाबो सजाद अमा हली पर चाए बाबो रत थोरो